ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा तव्हां ॿारनि खे 5000 साल खां पोइ मिलियो आहे। छो जी तव्हां ॿारनि खे हाणे कलयुगी दुख जी दुनिया मां कढी करे सुख जी दुनिया में वठी वञणो आहे। त हिन करे पहिरियों तव्हांजी दुख जी दुनिया मां तव्हांखे कढण जे लाइ उपाय ॿुधाइणो पवंदो। छो जे मां ईंदो आहे त कंहिंखे आशीर्वाद वग़ैरह न कंदो आहे। मां त हिन दुख जी दुनिया में अची करे सुख जी राह ॾेखारींदो आहे, सुख जे लाइ मत ॾींदो आहे। पोइ जेका ॿार हुन मत ते हलंदा आहिनि उहे सुखनि जी दुनिया में हलंदा आहिनि। बाक़ी सभी आत्मायूं परम धाम में रहंदियूं आहिनि। पोइ पंहिंजे पंहिंजे समय ते हेठि ईंदियूं आहिनि। बाबा चवनि था हिन समय तव्हां त्रिलोकीनाथ आहियो। तव्हां बि त्रिलोकीनाथ आहियो, मां बि त्रिलोकीनाथ आहियां। सतयुग में त तव्हां नाथ हूंदव सतयुगी दुनिया जा। मां त हुन दुनिया में ईंदो ई न आहे। त हिकु हिन ई समय आत्मायूं जेके बाप खे पहचानदियूं आहिनि, बाप जे ज्ञान खे सम्झंदा आहिनि, उहे बि त्रिलोकीनाथ ठहींदियूं आहिनि। ऐं बाप बि, छो जो बाप पूरे कल्प में हिन दुनिया ते न ईंदो आहे न। हिकु ई बार परम धाम छॾे करे हिन सृष्टि रूपी लोक ते ईंदो आहे। त बाबा हिन सृष्टि जो बि लोकवासी आहे, सूक्ष्म वतन जो बि लोकवासी आहे ऐं परम धाम जो बि लोकवासी आहे। तव्हां बि हिन ई समय टिनी लोकनि में वास करे सघंदा आहियो। त तव्हां ऐं मां असां ॿई त्रिलोकीनाथ हिन ई समय में आहियूं। पोइ सतयुग में या त्रेता में या द्वापर में जॾहिं बि आत्मायूं ईंदियूं आहिनि हुन समय उहे हिन दुनिया जी वासी थी वेंदियूं आहिनि। बाक़ी समय परम धाम में रहंदियूं आहिनि। त बाबा चवनि था की सतयुग ईंदो आहे त हुननि जा नाथ तव्हां ठहींदा आहियो, मां न ठहींदो आहे। मां ईंदो ई आहे तव्हां आत्माउनि खे रावण खां दुखनि सां छुड़ाए। रावण सां तव्हां ॾाढा दुखी थी आहियो न, रावण जे कारण। ड्रामा खे बि ॿारनि सम्झियो अथनि। हिन ड्रामा में 4 युग न 5 युग थींदा आहिनि। 5 युग ॾाढो नंढो थींदो आहे न, हिन करे माण्हू पहचाने न सघंदा आहिनि। मुख्य 4 युग कहिड़ा आहिनि? सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग। कलयुग खां पोइ सतयुग जे विच में, कलयुग ऐं सतयुग जे विच, आदि जे विच में हिकु संगम युग ईंदो आहे जंहिंखे लीप युग बि चइबो आहे। इहे ज्ञान ॿारनि जे ध्यान में हुजिणो खपे। बाबा जो नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, उहो ॿारनि खे ॿुधी में हुजिणो खपे। बाबा ज्ञान जो सागर आहे न। तव्हां ॿारनि खे बि ज्ञान जो सागर ठहिणो अथव न। भक्ति मार्ग में हुननि जी केतिरी महिमा ॻाईंदा आहियूं न। तव्हां ज्ञान जो सागर, शांति जो सागर, इहे महिमा पोइ वैकुंठनाथ जे लाइ न ॻाईंदा आहियूं। वैकुंठनाथ असां सतयुग में रहण वारा जॾहिं आत्मायूं हूंदियूं हुननि जे लाइ इहे न चईंदासीं कि तव्हां ज्ञान जो सागर, शांति जो सागर, न। इहे त परमात्मा जी महिमा अलॻि आहे। तव्हां जॾहिं आत्माऊं देवी देवता ठही वेंदो हुन समय तव्हांजी महिमा हूंदी सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। हिन कलयुग में त तव्हां अहिड़ा आहियो न। हाणे ठहो था। स्वर्ग जा मालिक सिर्फ़ु तव्हां ई त ठहींदव। ब्रह्मा विष्णु शंकर जो सूक्ष्म वतनवासी देवी देवता आहिनि। हुननि खे युगल रूप ॾेखारींदा आहिनि, प्रवृत्ति मार्ग ॾेखारींदा आहिनि न। हिन जो मतिलबु इहो न कि स्वर्ग मथे आहे, न। स्वर्ग त हिते ई हिन सृष्टि में हूंदो, लेकिन सूक्ष्म वतन में इहे साक्षात्कार थींदो कि हाणे अहिड़ी दुनिया अचण वारी आहे। हाणे तव्हां ब्राह्मण वर्ण में आहियो, पोइ देवता वर्ण में, पोइ क्षत्रिय वर्ण में वेंदो। सियाना ॿार जेका हूंदा आहिनि उहो बाबा जी पढ़ाई सुठी तरह सम्झी करे जीवन में धारण कंदा आहिनि। इहे जो बाबा नई नई ॻाल्हियूं थो ॿुधाए न, इहे पाण खे सम्झी करे जीवन में धारण करणो आहे। गांधी जी खे बि माण्हू बापू जी चईंदा आहिनि न। भारत में त केॾे माण्हुनि खे माता पिता चईंदा आहिनि, बुजुर्ग खे बि पिता चईंदा आहिनि। सिर्फ़ु चइण मात्र ई चईंदा आहिनि। इहे त सभिनि जो बापू जी आहे। केरु? निराकार परमात्मा बाप विश्व जी सर्व आत्माउनि जो केरु आहे? बापू जी आहे। प्राणेश्वर अर्थात सभिनि आत्माउनि जो ईश्वर बाप आहे। बाप चइण सां वरसे जी ख़ुशी मिलंदी आहे न, दिलि में ख़ुशी थींदी आहे, उहो वासना ईंदी आहे।
माउ पीउ सां ॿारनि खे छा मिलंदो आहे? धन संपत्ति मिलंदी आहे न। सुख शांति त परमात्मा खां आत्मा खे मिलंदी आहे, लेकिन स्थूल धन संपत्ति चीजूं आदि त शारीरिक माता पिता ॾींदा आहिनि न। त बाबा चए थो हाणे जेतिरो तव्हां आत्मा सुख जो शांति जो वरसो वठंदव, पवित्रता जो वरसो वठंदव, ओतिरो तव्हांजे अॻियां 21 जन्म में तव्हांखे अहिड़ियूं चीजूं मिलंदियूं जंहिंसां तव्हांखे सुख महसूस थिए। लेकिन उहो चीजनि सां तव्हांखे सुख जी महसूस त छो थी थिए? छो जी हाणे पाण बाप खां वरसो था वठूं न। बेहद जो बाप अची करे पाण खे राजयोग थो सिखाए, नई दुनिया में वठी वञण जे लाइ। ब्रह्मा विष्णु शंकर भी राजयोग सिखियनि, तॾहिं त उहो अहिड़ा लाइक़ ठाहिया। भॻवान वाचा आहे न, देवी देवता देवी गुण वारा मनुष्य कीअं ठहिया? हुननि खे ठाहिण वारो केरु आहे? निराकार बाप, परमेश्वर माना गॉड फादर थींदा आहिनि न। भारत में ही चईंदा आहिनि परम पिता परमात्मा, सुप्रीम गॉड फादर। त बुद्धि काथे हली वेंदी आहे? मथे। छो जी ॼाणंदा आहियूं न फादर मथे रहंदो आहे। हाणे तव्हां ॿार सम्झो था कि असां बि मथे रहण वारा आहियूं, लेकिन असां हिन सृष्टि ते पंहिंजो शरीर वठंदा आहियूं। गर्भ में ईंदा आहियूं, गर्भ में असांखे पंहिंजो शरीर मिलंदो आहे, पोइ ॿाहिरि निकिरी करे वॾा थी करे पोइ शरीर छॾे पोइ ॿियो शरीर वठंदा आहियूं। ईअं पाण हिन सृष्टि ते जनम मरण जे चक्कर में ईंदा आहियूं, खेल खेॾंदा आहियूं न। लेकिन परमात्मा हिन धरती ते ईंदा आहिनि त गर्भ में न ईंदा आहिनि, पंहिंजो शरीर न वठंदा आहिनि। ॿिए शरीर में, उहो बि हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ हुन शरीर में प्रवेश करे उन द्वारा सतयुगी दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। छो जी ॻाल्हि आहे न 60 वर्ष खां पोइ ई गुरु कबो आहे। हिन करे परमात्मा बि जॾहिं सृष्टि ते आयो, जे तन में आयो, हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ ई आयो। प्राणेश्वर बाप हाणे पाण आत्माउनि खे प्राण ॾियण आयो आहे। कीअं? आत्मा त आहे सही, जीव में आत्मा आहे त प्राण आहे सही, परंतु कहिड़ो प्राण ॾियण आयो आहे? आत्मा खे जागृति ॾियण आयो आहे, आत्मा खे समझ ॾियण आयो आहे। आत्मा जो सुम्ही पई आहे न, हिकु तरीक़े सां आत्मा पंहिंजे पाण खे नथी ॼाणे त हूंदे हुए बि न आहे। त हिन रीति बाबा आत्मा खे जागृति ॾेई करे आत्मा खे प्राण दान थो ॾे कि तूं केरु आहे, तुंहिंजो पीउ केरु थी, तूं पहिरियों केॾी सुखी हुई आहे, हाणे दुखी छो थी आहे? सभिनि जो राज बाबा ॿुधाए थो। बाबा चए थो मां बि गुप्त आहियां, तव्हां बि गुप्त आहे। गुप्त आत्मा गुप्त परमात्मा खां गुप्त कंहिंजो वरसो थी वठे? सतयुगी विश्व जो मालिक ठहिण लाइ वरसो थी वठे। सम्झंदा आहियूं परम पिता परमात्मा परम धाम में रहण वारो आहे। पोइ हुन में सर्वव्यापी जी त ॻाल्हि ठहिरी न। हाणे जॾहिं चऊं था कि सॼो ॾींहुं चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं मुख में कि मथां वारो ॼाणे, असांखे छा पतो हुजे कि मथां वारे जी मर्ज़ी। त मथां वारो अगरि मथे रहंदो आहे त पोइ कण कण में सर्वव्यापी कीअं थी वियो? या त चओ मथां वारो ॼाणे, या त चओ कण कण में उहो वेठो आहे उहो ई ॼाणे। इहे छो न चईंदा आहियो? ॾिसो ॻाल्हियूं ॿ कंदा आहिनि, सम्झंदा कुझु बि न आहिनि। आत्मा यादि कंदी आहे न, हे भॻवान, हे ईश्वर, ओ गॉड फादर चई करे यादि त करे थी। पोइ जॾहिं यादि थी करे त कण कण में उहो परमात्मा कीअं थी वियो? इहे सभु ॻाल्हियूं बाबा चए थो कि सम्झो, थोरी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। ख़ुदि परमात्मा खे पुकारंदा आहिनि त बराबरि परमात्मा हिन सृष्टि ते न आहे। तव्हां ख़ुदि पुकारो था त बराबरि तव्हां में परमात्मा न आहे न। कई माण्हू चवंदा आहिनि न आत्मा सु परमात्मा, मूं में बि परमात्मा, तूं में बि परमात्मा। त जॾहिं तव्हां में ई परमात्मा अथव त तव्हां भॻवान खे सॾु छो था करो? अंदरि ई तव्हांजे भॻवान अथव त शांति सां वेही करे अंदरि ई भॻवान सां ॻाल्हियूं करो न, पंहिंजे मन जी ॻाल्हियूं। एॾो दर दर भटकण जी छा ज़रूरत अथव? हुनखे एॾो घंटा वॼाए करे सॾु करण जी छा ज़रूरत अथव? ऐं तव्हांजे अंदरि ई भॻवानु आहे त तव्हांजे जीवन में दुख छो आहे? तव्हांखे एॾो दुख आदि छो थो सहन करणो पए? भॻवानु थोरी कंहिंखे दुख ॾींदो आहे। जॾहिं ॻाईंदा ई आहियूं दुख हरता सुख करता, त तव्हांजे अंदरि भॻवानु अथव, तव्हांजो दुख छो नथो हरे? माण्हू अॼुकल्ह पंहिंजे पाण खे ख़तमु था करनि।
त जॾहिं तव्हांजे अंदरि भॻवानु अथव त छा भॻवानु तव्हांखे चईंदो आहे की तव्हां पंहिंजे पाण खे ख़तमु करे छॾियो, बसि हाणे मां तव्हांजो दुख दूरि नथो करे सघां? इहे त भॻवान जे मथां कलंक लॻी वियो न, कि भॻवानु हुनजो दुख दूरि नथो करे सघे, इन करे हुन पंहिंजे पाण खे मारे छॾियईं। त बाबा चए थो सम्झो सभिनि ॻाल्हियुनि खे तव्हां मिलाए करे ख़ुदि बि मुंझिया आहियो ऐं ॿिया माण्हू बि तव्हां द्वारा मुंझनि था। हाणे हिन ॻाल्हियुनि खे सम्झी करे परम पिता परमात्मा मुंहिंजो आत्मा जो पीउ परम धाम निवासी आहे। मां आत्मा बि हुतां जी निवासी आहियां। हिन रीति बाप खे यादि करो ऐं बाप सां जेको आत्मा खे वरसो खपे उहो हिन रीति ई आत्मा खे मिलंदो, जंहिंजे ज़रिए ई आत्मा जे जीवन में सुख शांति अची वेंदी। ॾिसो अॼुकल्ह एॾो धन संपत्ति आहे, कंहिंखे वॾियूं वॾियूं कारियूं आहिनि, त बि सुख छो न आहे? जॾहिं पाण चऊं कि कार हुजे त सुख मिले, कार आहे, हेलीकॉप्टर बि हूंदा आहिनि माण्हुनि वटि, वॾी वॾी गाॾियुनि प्लेननि आदि में घुमनि था, वॾी वॾी जॻह वञनि था, त बि सुख छो न आहे? छो जे आत्मा खे जो सुख जो वरसो मिलियो हुयो न परमात्मा खां, उहो ख़तमु थी वियो आहे। त हाणे बाबा चवनि था कि वापसि खां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो त तव्हांखे सुख जो वरसो वापसि मिली वेंदो। हर हिकु ॻाल्हि में सुख जी महसूस था करनि, अंदरि आत्मा महसूस करे कि मां कार में वेठी आहियां, मां एरोप्लेन में वेठी आहियां, उहो अंदरि सुख महसूस करे उन्हनि सभिनि चीज़ुनि सां। सुठो खाऊं, सुठो पीऊं, हर हिकु चीज़ सां आत्मा खे सुख महसूस थिए। ये महसूस थियण जी शक्ति जो वरसो केरु ॾींदो आहे? परमात्मा। त हिन करे जॾहिं बि समय मिले कर्म कंदे हुए कंहिंखे कंहिंसां गॾु करो, परमात्मा सां गॾु, ताकि तव्हांजी आत्मा खे वरी खां सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियुनि जो वरसो मिली वेंदो। तव्हां ॿार अशरीरी आया आहियो, हाणे अशरीरी ई तव्हांखे वापसि वञिणो अथव, पवित्र त ठहिणो अथव न। मां तव्हांखे वठी वञण लाइ आयो आहियां, पोइ तव्हां अचिजो देवी देवताउनि जी दुनिया। छो जी कलयुगी दुनिया में ई सतयुगी दुनिया जी स्थापना करण लाइ पूरी दुनिया खे ख़ाली थियणु पवंदो न। हुन समय जे लाइ तव्हांखे पहिरियों पंहिंजे घर हलणो पवंदो। पोइ जॾहिं हिन दुनिया में सतयुगी दुनिया अची वेंदी, पोइ तव्हां अचिजो हिकु हिकु करे। परंतु मथे हलण लाइ बि तव्हांखे पावन ठहिणो ई पवंदो न। हिन करे पंहिंजे पाण खे मुंहिंजी यादि सां पावन ठाहियो। ॾिसो ॻाईंदा बि आहियूं न, मुझ निर्गुण हारे में कोई बि गुण न आहे, देवताउनि जी महिमा कंदा आहियूं, पंहिंजे पाण खे नीच पापी सम्झंदा आहियूं। ज़रूरु पहिरियों पाण निर्विकारी हुआसीं ऐं हाणे विकारी थिया आहियूं, तॾहिं त पाण हुननि जे अॻियां ॻाईंदा आहियूं न। हुननि जी दुनिया स्वर्ग शिवालय हुई, शिव बाबा ही स्थापन कयो हुई न स्वर्ग। भारतवासी ॼाणंदा आहिनि कि स्वर्ग हुयो, परंतु भारत स्वर्ग हुयो, आदि सनातन देवी देवता राज्य करे विया, इहे भुलिजी विया आहिनि। कोई मर्दो आहे त यादि त स्वर्ग खे ई कंदा आहिनि। त बरोबर आत्मा हुन स्वर्ग जा सुख ॾिठा अथई, हुन स्वर्ग जी दुनिया में वो गुणवान हुई, निर्विकारी हुई, तॾहिं त आत्मा खे एतिरो यादि अथसि न। स्वर्ग त सतयुग में हूंदो ऐं हिन ई सृष्टि ते त स्वर्ग हूंदो न। स्वर्ग में त देवी देवताउनि खे मनुष्य जहिड़ो शरीर हुयो, भले हुन शरीर में आत्मा जेकी वेठी आहे हुनमें दैवी गुण हुया, लेकिन शरीर त इहो ई हुयो न। त पंज तत्व त हिते ई मिलंदा, त मथे काथे स्वर्ग हूंदो? ये कलयुगी दुनिया बदिली करे सतयुगी दुनिया ठही वेंदी। अखबार में भी लिखदा है ना, फलानो स्वर्ग पधारियो, त तव्हां पुछी सघंदा आहियो छा ये नर्क आहे? अगरि स्वर्ग वियो त ये नर्क आहे न। त नर्क जहिड़ी दुनिया खां पोइ स्वर्ग जहिड़ी दुनिया में वञण जे लाइ छा करणो पवंदो? ईअं ई थोरी कोई नर्क मां फटाफट स्वर्ग में कोई भी आत्मा अहिड़ी वहिड़ी संस्कारनि वारी नर्क में शरीर थी छॾे, ॿियो हुनखे स्वर्ग में वेंदो न, ईअं न थींदो आहे। स्वर्ग में वञण जे लाइ आत्मा खे परमात्मा द्वारा राजयोग जी शिक्षा वठणी पवंदी आहे।
पंहिंजी परमात्मा बाप सृष्टि चक्र जो आदि मध्य अंत जी ज्ञान जी समझ हुजणी खपे, तॾहिं ही आत्मा शरीर छॾे करे स्वर्ग में वञी सघंदी आहे। कई माण्हू सम्झंदा आहिनि कि परम धाम में परमात्मा वटि उहा आत्मा वई, उहो ई स्वर्ग आहे जिते परमात्मा रहंदो आहे। पोइ कोई चईंदा आहिनि कि जिते परमात्मा रहंदो आहे उहो निर्वाण धाम, हुते कोई ॻाल्हाए न सघंदो आहे। वो कोई चईंदा आहिनि कि मथे आत्मा हली वई ज्योति ज्योत में समाई वई। हाणे टे ॻाल्हियूं थी वयूं न। कोई चए थो मथे स्वर्ग आहे, दुनिया हलंदी आहे। कोई चए थो मथे वाणी खां परे स्थान आहे, हुते कोई ॻाल्हाए न सघंदो आहे। कोई चए थो हुते ज्योतियूं रहंदियूं आहिनि, परमात्मा में उहो ज्योति समाए वई। अक्षरनि में केॾो फ़र्क़ु थी वियो न, परंतु तव्हां ख़ुदि था सम्झी सघो न। स्वर्ग में त मनुष्य तन हूंदो, दैवी गुणनि वारी आत्मा हूंदी, पूरो जीवन हलंदो, त पंज तत्वनि जो शरीर त हिते ई मिलंदो न, मथे किथे मिलंदो? स्वर्ग त हिते ई आहे। लेकिन स्वर्ग जहिड़ी दुनिया परमात्मा ठाती हुई न, हिन करे सोचदा आहिनि कि जिते परमात्मा आहे उहो ई स्वर्ग आहे। लेकिन असली में छा आहे, परमात्मा स्वर्ग जी दुनिया हिन धरती ते ई ठातई। वाणी खां परे स्थान, हुते आत्माउनि खे शरीर थोड़ी हूंदो आहे, हुते त आत्मा निराकार रूप में वेठी हूंदी आहे। ऐं अगरि ज्योति पंहिंजी आत्मा जी ज्योति परमात्मा ज्योति में समाइजी वञे, त पोइ इहे जेकी ॻाल्हि चईंदा आहियूं कि बनी बनाई बने थी, ड्रामो आहे, हलंदो ई रहंदो आहे, हिस्ट्री रिपीट थींदी रहंदी आहे, इहो कीअं सिद्ध थींदो? जॾहिं हिस्ट्री रिपीट थिए थी, बनी बनाई जेकी बि आहे उहो सभु रिपीट थिए थो, त अगरि पंहिंजी ज्योति ज्योति में परमात्मा ज्योति में समाइजी वेंदी, त पंहिंजी ज्योति वापसि खां पंहिंजो पार्ट ओड़ो ई कीअं वधाईंदी? त हिन सां सिद्ध थो थिए न कि आत्मा कॾहिं बि परमात्मा में समाईंदी न आहे, लेकिन परमात्मा पंहिंजी शक्तियूं आत्मा खे ॾींदो आहे। जॾहिं आत्मा शक्तिहीन थी वेंदी आहे त परमात्मा हुनखे शक्तियूं ॾींदो आहे, परमात्मा हुनखे जागृत कराईंदो आहे, जंहिंसां आत्मा वरी खां उहे पंहिंजी गुणनि शक्तियुनि में संपन्न थी वेंदी आहे। पोइ उहा ई आत्मा थोरे समय जे लाइ मथे अची करे विश्राम कंदी आहे। मथे परम धाम में त सभिनि आत्माउनि जी पंहिंजी पंहिंजी जॻह आहे, हिकु पेड़ मुआफ़िक सभी आत्माएं रहंदियूं आहिनि। कोई ज्योति ज्योत में समाईंदो न आहे। हुन दुनिया खे चइबो आहे ब्रह्म महतत्व, इहो आहे आकाश तत्व। हिन खां मथे आहे फरिश्तनि जी दुनिया, हुन खां मथे हिकु ब्रह्म महतत्व आहे, जिते तव्हां सभु आत्मायूं ऐं मां अंडे मिसल रहंदा आहिनि, हिकु वृक्ष जे रूप में। महतत्व चईंदा आहियूं न हुनखे, ब्रह्म महतत्व, ब्रह्मांड। बाबा चईंदा आहिनि मां बि ऐं तव्हां बि आहियो परम धाम निवासी, बाक़ी ब्रह्म में कोई लीन न थी सघंदो आहे। त भगत भगवान खे ढूंढंदा आहिनि न, हिन करे परमात्मा बाप अची करे हाणे पंहिंजे भक्तनि खे, हुननि जेतिरी बि भक्ति कई जन जन्मांतर सां, हुननि खे हुन भक्ति जो फल ॾियण आयो आहे, ये ज्ञान समझ। त इहे जॾहिं आत्मा इहे सभु ॻाल्हियूं सम्झी वेंदियूं आहिनि, समझदार थी वेंदियूं आहिनि, त उहो पंहिंजो जीवन सुख शांति में जीअण जे लाइक़ु थी वेंदी। ॾिसो कोई सुठी पढ़ाई कंदो आहे त हुनखे अॻियां जीवन में कोई परेशानी न ईंदी अथसि, उहो पाण ई पंहिंजो सभु कमु कंदो आहे, पंहिंजो जीवन जींदो आहे। त हिते बि जॾहिं पाण खे परमात्मा जी को ज्ञान ॿुधाए थो, पाण सुठी रीति पढ़ंदासीं, लिखंदासीं, जीवन में धारण कंदासीं, त पाण खे अॻियां 2 युग ताईं जीवन में कोई तकलीफ़ न ईंदी, कोई दुख आदि न थींदो, जंहिंजे कारण पाण भॻवान खे यादि करूं, पंहिंजे बाप खे। पोइ द्वापर युग खां आत्मा भुलिजण लॻंदी आहे, तॾहिं हुनखे यादि करणो पवंदो अथसि भॻवान खे। भक्ति मार्ग में भक्ति बि जास्ती तव्हां देवी देवता धरण वारी कई अथव। छो जी तव्हां द्वापर युग खां जॾहिं दुखी थिया हो त मूंखे सॾु करणु शुरू कयो, तव्हां ई पूज्य आत्मा सत्य त्रेता में हुयो, तव्हां ई पुजारी ठहियो। पूज्य खां पुजारी मां न ठहींदो आहे, पूज्य खां पुजारी कहिड़ी आत्माएं ठहींदियूं आहिनि, जेकी शरीर द्वारा हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदियूं आहिनि।
जॾहिं शरीर द्वारा पार्ट वॼाईंदियूं तॾहिं त पुनर्जन्म वठंदियूं न। ऐं आत्मा पुनर्जन्म वठंदी त शक्तियूं बि हुनजी ख़तम थींदी वेंदसि। शक्तियूं ख़तम थींदसि तॾहिं त भॻवान खे यादि कंदी। ऐं भॻवान जी पाठ पूजा, भॻवान खे यादि करण वारे खे छा चइबो आहे? पुजारी। भगत चईंदा आहिनि न त पूज्य खां पुजारी कहिड़ी आत्माएं ठहींदियूं आहिनि? जेकी सृष्टि ते जनम मरण जे चक्कर में ईंदियूं आहिनि। परमात्मा बाप कॾहिं बि पूज्य खां पुजारी न ठहींदा। उहो त एवर पूज्य आहे, हुन में त कॾहिं शक्तियूं ख़तम न थींदी अथसि कि उहो कंहिंखे यादि करे कि मूंखे शक्ति ॾियो, गुण ॾियो। सतयुग में आत्मायूं पूज्य हुयूं। सतयुगी दुनिया में कंहिं आत्मा खे कहिड़े बि प्रकार जो बंधन न हुयो। ॾिसो मीरा बि छा कई? मीरा चई न मूंखे पवित्र रहणो आहे, छोजो मूंखे कृष्ण सां मिलणो आहे। हुनखे पतो हुयसि कि कृष्ण संपूर्ण निर्विकारी आहे। त अहिड़ी पवित्र आत्मा सां मिलण जे लाइ मूंखे बि पवित्र ठहिणो पवंदो। परंतु तव्हांखे त कृष्ण जी पुरी में वञिणो अथव। हुनखे त सिर्फ़ु कृष्ण सां मिलणो हुयो, लेकिन तव्हांखे त कृष्ण जी पुरी में वञिणो अथव न, हुन जी दुनिया में। त तव्हांखे बि मनसा वाचा कर्मणा शुद्ध पवित्र रहणो। जेतिरो आत्मा शुद्ध पवित्र रहंदी ओतिरो जल्दी स्वर्ग में अची करे स्वर्ग जा सुख भोगदी। ॾिसो स्वर्ग सतयुग त्रेता खे ॿिन्हिनि खे मिलाए करे चइबो आहे न। अगरि पाण सुठो पुरुषार्थ कंदासीं त पाण सतयुगी दुनिया में ईंदासीं। सुठो पुरुषार्थ न कंदासीं, महिनत न कंदासीं त पाण त्रेता युग में ईंदासीं। ॾिसो जीअं घर आहे, घर में पहिरें ॾींहुं रहंदासीं त सुठो चमकल लॻंदो। ॿिए टे चौथे हिकु महीने खां पोइ थोरो थोरो पुराणो थींदो वेंदो। त ईअं ई सृष्टि आहे। सतयुगी सृष्टि में सृष्टि नई हूंदी, त्रेता युग में हूंदी त सुख शांति, लेकिन त बि थोरी त पुराणी थी वेंदी न। ईअं ई सृष्टि बि हिकु घर आहे। पहिरियों हिन घर में हिकु ई परिवार रहंदो हुयो, सूर्यवंशी घरानो। पोइ हिन सृष्टि ते चंद्रवंशी घरानो परिवार आयो। पोइ द्वापर युग में ॿिया धर्मनि जो परिवार अची वियो। त धीरे धीरे करे हाणे हिन सृष्टि ते केॾा सारा परिवार आहिनि न। त जिते ज्यादा परिवार आहिनि त हुते सभिनि जी मत बि हिक ॿिए जी मत न मिलंदी आहे त छा थींदो आहे? लड़ाई झगड़ा थींदा आहिनि न। हिन करे बाबा चवनि था कि जॾहिं सृष्टि ते हिकु ई परिवार हुयो त सुख शांति हुई। ऐं पोइ जॾहिं परिवार वधंदा विया त धीरे धीरे सृष्टि बि पुराणी थींदी वई ऐं दुख शांति बि अची वई। पर त्रेता में दुख शांति न हुई, लेकिन त बि पुराणी त थी न। हाणे त निराकार बाप जा ॿार निराकार बाप सां ब्रह्मा तन द्वारा राजयुग जी शिक्षा था वठो। सचो सचो गीता ज्ञान बाबा पाण खे ॿुधाए थो। हिन गीता ज्ञान सां नए युग नए धर्म जी स्थापना थी थिए। धर्म शास्त्र पंहिंजी दुनिया जो सभिनि धर्मनि में जेतिरा बि शास्त्र आहिनि, सभिनि खां वॾो शास्त्र गीता शास्त्र आहे। श्री गीता श्रीमद भगवत गीता चईंदा आहिनि। श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत भॻवान ॾिनी हुई। जेकी मत कंहिंमें लिखल आहे? गीता में लिखल आहे। लेकिन गीता खे त जॾहिं भॻवान परमात्मा निराकार हुन में मत ॾिनी अथई, उहो लिखल आहे, त उहो त सभु धर्म वारनि खे पढ़णी खपे न। छोजी सभु धर्म वारनि जो बाप केरु आहे? परमात्मा। लेकिन सभु धर्म वारा गीता ज्ञान छो न पढ़ी करे हुन अनुसार हलंदा आहियूं? छोजी गीता में श्री कृष्ण जो नाम लिखल आहे न, श्री कृष्ण भॻवान वाचा। हाणे भॻवान त निराकार थींदो आहे न, जेको अशरीरी हुजे। त पोइ कृष्ण भॻवान वाचा न आहे। कृष्ण भी अहिड़ो ठहियो। कीअं ठहियो? जॾहिं भॻवान अची करे ब्रह्मादन द्वारा वाच्य कई, ॻाल्हाई, ज्ञान ॿुधाई, तॾहिं कृष्ण हीअं ठहियो। गीता ज्ञान असली पर निराकार परमात्मा शिव ही ॿुधायो अथई हिन सृष्टि ते अची करे ब्रह्मातन में। जंहिं गीता ज्ञान खे ॿुधी करे सम्झी करे पहिरों जीवन में कीअं धारण कयो? श्री कृष्ण जी आत्मा। ऐं उहो ई आत्मा सतयुगी दुनिया में नए धर्म जी पालना जे लाइ निमित थी।
स्थापन धर्म भगवान कयो हुई, लेकिन पालना के कई श्री कृष्ण कई हुई। छो जी परमात्मा तो सृष्टि जे न ईंदो न जनम मरण वठी करे। हिन करे माण्हू सोचदा आहिनि कि देवी देवता धर्म जो स्थापक कृष्ण आहे। छो जी माण्हुनि खे संगम युग जे बारे में त एतिरो पतो न आहे। हिन करे गीता में श्री कृष्ण जो नाम लिखी छॾियो अथनि। छो जी गीता सां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थी न, ऐं हिन धर्म जो स्थापक परमात्मा आहे, लेकिन हिन धर्म जी पालना कंहिं कई आहे? श्री कृष्ण कई आहे। त बाबा चवनि था कि बाप जे बदले ॿार जो नाम लिखी छॾियो अथनि न, हिन करे पूरी दुनिया हिन शास्त्र खे नथी मञे। असल में गीता आहे सर्व शास्त्र में शिरोमणी, सभिनि शास्त्रनि जी माता आहे गीता। ऐं गीता माता में जेका महावाक्य उच्चारियल आहिनि उहो कंहिं उच्चारिया? परमात्मा पिता उच्चार। जंहिं गीता ज्ञान ॿुधी करे सुठी मत ते हली आहे उहो थी विया हुनजा ॿार। त बाप थी वियो परमात्मा, माता थी वई गीता, ऐं पाण जेकी बि देवी देवता धर्म वारी आत्मायूं हुन सां तयारु थियूं पाण हुनजा ॿार थी वियासीं न। बाबा चए थो कि मां तव्हां ॿारनि खे हिकु ई बार संगम युग ते अची करे राजयुग जी शिक्षा ॾींदो आहे, जंहिंसां त सभी जेकी जेकी आत्मायूं ॿुधनि थियूं उहे राजनि जो बि राजा थी वेंदा आहिनि। द्वापर कलयुग खां जो राजा ईंदा न द्वापर कलयुग में, उहो बि सतयुगी राजा महाराजा महारानी जा मंदिर ठाहे करे उन्हनि जी पूजा आदि कंदा हुआ। त हुननि सभिनि खां वॾा राजा पाण हाणे सतयुगी दुनिया में ठहण वारा आहिनि। वैकुंठ नाथ ठहण वारा आहिनि न। कृष्ण बि वैकुंठ नाथ हुयो। पाण बि कृष्ण जी दुनिया में वेंदासीं त पाण बि वैकुंठ नाथ थी वेंदासीं न। हिकु कृष्ण छा कंदो सतयुगी दुनिया में? राधे हूंदी, हुनजा माउ पीउ हूंदा, हुननि जा संबंधी आदि प्रजा दास आदि सभु पूरी राजधानी हूंदी न। तो जेको जेको हुन दुनिया में रहंदा सभु वैकुंठ नाथ ई त थी वेंदा। बाबा चवनि था भर गृहस्थ व्यवहार में रहो, लेकिन हिकु अंतिम जन्म तव्हां बाप खे यादि करो, पवित्र रहो, दैवी गुणनि जी धारणा करो। ॾिसो केॾो वंडरफुल बाबा पाठशाला खोली अथई न। हिते बुढ़ा बुढ़ियूं स्त्री पुरुष बहू आदि ॿार आदि सभु पढ़ंदा आहिनि। छो जी हिते बाबा आत्माउनि खे पढ़ाईंदो आहे। शास्त्र बि हीअं सभु न पढ़ंदा आहिनि। ॾिसो माताउनि खे त चईंदा आहिनि कि तव्हां शास्त्र न पढ़ो, पुरुष ई पंडित ठही करे पढ़ंदो आहे। हिते त ॾिसो बुढ़ियूं माताऊं बि बाबा वटि ईंदियूं आहिनि पढ़ाई पढ़ण। छो जी हिते बाबा त आत्माउनि खे ॾिसंदो आहे न। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए कमल फूल समान पवित्र रहो, राजयोग सिखो। तव्हां आहियो गॉड फादरली स्टूडेंट आहियो न। हिन जो नाम ई आहे ईश्वरीय विश्वविद्यालय, जाते पाण सभु ईश्वर बाप द्वारा जेका बाप ब्रह्मातन द्वारा जेकी पढ़ाई अथई उहो सभु पढ़ी करे काथां जे लाइ तयार था थियूं? सतयुगी नई दुनिया जे लाइ। छा मीठी मीठी सुठी लॻे ॿार सुठी? माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे ब्राह्मण जीवन में सदा आनंद और मनोरंजन जो अनुभव करण वारा खुश नसीब ठहो। खुश नसीब ॿार सदा ख़ुशी जे झूले में झूलदा ब्राह्मण जीवन में आनंद और मनोरंजन जो अनुभव कंदा आहिनि। ये ख़ुशी जो झूलो सदा हिकु रस तॾहिं रहंदो जॾहिं पाण हर कर्म कंदे बाप जी यादि में रहंदासीं। त यादि ऐं कर्म करणु इहे ॿ रसियूं थी वियूं। अगरि इहे ॿ रसियूं टाइट हूंदियूं त पाण हर कर्म कंदे छा महसूसु कंदासीं? जीअं त बाबा मूंखे झूले में थो झुलाए। ये नंढा ॿार न कुझु माउ पीउ खे ॾेई छॾींदा आहिनि ऐं ख़ुदि आराम सां मौज मस्ती कंदा रहंदा। ईअं ई जॾहिं पाण यादि कंदे बाप परमात्मा बाप खे यादि करे हर कर्म कंदासीं त पाण खे ईअं लॻंदो असां त कुझु करो ई नथा, असां त आराम सां वेठो आहियूं, करण वारो पाण ई कराए थो, असांखे कुझु महिनत करण जी ज़रूरत न आहे। त अहिड़ो अनुभव कॾहिं थींदो जॾहिं सर्वशक्तिवान बाप जो संग हूंदो। ख़ुशियुनि जे झूले में झूलऊं था,
ये महसूसता तॾहिं थींदी जॾहिं बाप जे संग में रही करे पाण सभु कर्म कंदासीं। स्लोगन आहे सभिनि सां प्रीत, सभिनि जे लाइ दया भाव और कृपा दृष्टि रखण वारा ही महान आत्मा आहिनि। अगरि तव्हांखे महान आत्मा ठहिणो अथव, माण्हू त सम्झंदा आहिनि महान आत्मा मतिलबु घर बार छॾो, पवित्र रहो, संन्यास करो। बाबा चए थो हीअं त मां कॾहिं चयो ई न आहे, छो जी परमात्मा ख़ुदि ई प्रवृत्ति मार्ग जी दुनिया स्थापन कंदो आहे, जिते स्त्री पुरुष हुजनि लेकिन पवित्र हुजनि। त बाबा चए थो अगरि महान आत्मा ठहिणो अथव न त सभिनि जे लाइ दया भाव रखो, सभिनि जे लाइ कृपा दृष्टि रखो। पंहिंजी दया ईअं बि न रखो कि तव्हांखे माण्हू उल्टो ई तव्हां सां करनि। दया बि सम्झी सोचे सम्झी करणी खपे। बाप जी यादि में सभिनि ते दया कंदो त बाबा तव्हांखे सेखारींदो कि कंहिं समय पंहिंजो दया जो रूप रखिणो आहे, कंहिं समय पंहिंजो शक्ति जो रूप रखिणो आहे। अच्छा, ओम शांति।